नाज़रीन, सिंध के तालीमी बोर्डन में वॾे पैमाने ते करप्शन ऐं बदउनवानी जो इंकशाफ थियो आहे। एंटी करप्शन टीम मीरपुर ख़ास बोर्ड जा ऑफिसरनि खे सुभाणे तलब करे वरितो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कथा मीरपुर ख़ास मां मेहरान टीवी जो ब्यूरो चीफ तालिब शर टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। तालिब शर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, मीरपुर ख़ास तालीमी बोर्ड मेगा करप्शन स्कैंडल सॼे सूबे में पखिड़िजी वियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ तालीमी बोर्डनि इंतज़ामिया पारां 25 करोड़ रुपया रिश्वत आला अमलदारनि खे ॾियण जो इंकशाफ थियो आहे। इल्ज़ाम हेठि आयल ऑफिसरनि खे एंटी करप्शन खाते पारां नोटिस जारी 3 अप्रैल ते तलब। सिंध जे तालीमी निज़ाम बाबति छिरकाईंदड़ इंकशाफ मीरपुर ख़ास तालीमी बोर्ड जे मेगा करप्शन स्कैंडल जी जांच दौरान गिरफ़्तार मुख्य जवाबदार अॻूणे कंट्रोलर तालीमी बोर्ड मीरपुर ख़ास अनवर अलीम खानज़ादा एंटी करप्शन पुलिस के ॾिनल बयान में सनसनीखेज़ इंकशाफ कंदे दावा कई आहे त सिंध जे मुख़्तलिफ़ तालीमी बोर्डनि जी इंतज़ामिया गॾियल तौर वज़ीर ऐं सेक्रेटरी यूनिवर्सिटीज़ 25 करोड़ रुपया रिश्वत ॾियण जो इल्ज़ाम आयो आहे। एंटी करप्शन अमलदारनि इल्ज़ाम हेठि आयल यूनिवर्सिटी ऐं बोर्ड जो सेक्रेटरी ऐं डिप्टी सेक्रेटरी मुख़्तलिफ़ बोर्ड जे चेयरमैन कंट्रोलर ऐं लाॻापियल ऑफिसरनि खे नोटिस जारी कंदे 3 अप्रैल ते तलब करे छॾियो आहे। गिरफ़्तार जवाबदार अनवर अलीम खानज़ादा जांच ऑफिसर के पंहिंजी लिखत वारे बयान में ॿुधायो त तालीमी बोर्ड नवाबशाह में ए मार्क ज़रिए 90,000 शागिर्दनि जा नतीजा 4 भेरा तब्दील करे वॾो माली फ़ाइदो हासिल कयो ऐं हिन इल्ज़ाम लॻायो त हिन मोबाइल टेम्परिंग चेयरमैन तालीमी बोर्ड नवाबशाह, आसिफ मेमन, कंट्रोलर प्रोफेसर फारूक शाह, इस्फाक शेख ऐं ॿिया हुन में शामिल आहिनि, जिन मुबैन तौर 5 करोड़ रुपया नक़द अहिड़ा इख़्तियारनि ताईं पहुचाया आहिनि। जी तालिब शर, जी मेहरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।